अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद मां आहियां शाज़िया करीम मुंहिंजी तरफ़ां ऐं माइची बि जे तरफ़ां अवां सभिनी खे सक़ाफ़ती ॾिहाड़े जूं अणगणियूं वाधायूं हुजनि। मूंखे फ़ख़्रु आहे त मां सिंधी आहियां। मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजो जनमु सिंध धरती ते थियो आहे। मां पंहिंजे सक़ाफ़त खे, पंहिंजी तहज़ीब खे, पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजो सम्झां थी। इन करे मां जिथे बि वेंदी आहियां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां सिंधी में ॻाल्हायां। मां सम्झां थी हीअ जेके ॾिहाड़ा अचनि था उहे सिर्फ़ु नचण ऐं कुॾण जे लाइ नथा अचनि, नई ख़ूबसूरत वेस पहिरे ॿाहिरि निकिरण जे लाइ अचनि था। सेलिब्रेशन आहे, अवां इंजॉय कयो, अवां पंहिंजे कल्चर खे सेलिब्रेट कयो, पर उन सां गॾोगॾु हीअ ॾिहाड़ा मां सम्झां थी वचन ऐं कमिटमेंट जो नालो आहिनि। त पोइ अॼु इहो वचन कयो त अवां पंहिंजे ॿचनि खे सिंधी सेखारींदा। अॼु इहो वचन कयो त अवां सिंधी ॻाल्हाइण में बिल्कुलु न कीमाईंदा। अवां इहो वचन कयो त सिंध जे मान जी हमेशह हिफ़ाज़त कंदा। अवां इहो वचन कयो त अवां पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे सिंध सां हमेशह सचा रहंदा। हक़ मौजूद।